पीआईए जो 6 सालनि खां पोइ यूरोप लाइ ॾामो मुकमल तौर बहाल। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवण आहे त अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जे हिकु बयान पीआईए खे तबाह कयो। ग़लति फ़ैसिलनि ते एहतिसाब न थींदो आहे। पीआईए जो फ्लाइट ऑपरेशन बहाल थियण सां यूरोप में आबाद पाकिस्तान खे फ़ाइदो थींदो। यूरोप जी हवाउनि में हाणे पाकिस्तान जो झंडो फड़कंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पीआईए उॾामनि जी बहाली ॿाहिरियां मोकिलियल रक़म में रिकॉर्ड इज़ाफ़े ते क़ौम खे मुबारकबाद। संदसि चवण आहे त पीआईए जे यूरोप लाइ उॾामनि जी बहाली सां समुंड पार पाकिस्तानियुनि खे फ़ाइदो थींदो। समुंड पार पाकिस्तानी सिधे नमूने उॾामनि मां फ़ाइदो हासिल करे सघंदा। पीआईए उॾाम बंदि थियण सां क़ौमी एयरलाइन खे अरबे डॉलर जो नुक़सान थियो ऐं साख मुतासिर थी। ॿाहिरियां मोकिलियल रक़म में रिकॉर्ड इज़ाफ़े सां मुल्की मईशत जो फीथो जाम करण जो नारो नाकाम थी चुको आहे। रक़म इज़ाफ़ो समुंड पार पाकिस्तान जे मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी में पंहिंजो किरदार करण जो आज़म ज़ाहिर करे थो। पाकिस्तानी मुआशी इस्तेहकाम खां पोइ तरक़ी जे रस्ते ते हली चुको आहे। हुकूमत मुल्की तरक़ी ऐं अवामी भलाई लाइ पुरअज़्म आहे। तरक़ी रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल सिंधु दरिया मां केनाल कढण वारे मामले ते बहस खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। चयो 91 वारे ठाह तहत पाणी जी शफ़ा विर्छ लाइ इदारो मौजूदु आहे। को बि सूबो ॿिए सूबे जे हिसे जो पाणी नथो खणी सघे। सिंध जो पाणी घटाइण जो सवाल ई पैदा नथो थिए। पीपी सां इताद ते को ख़तरो न आहे। ॿई पार्टियूं मुसाक़ जमहूरियत ते अमल करे रहियूं आहिनि। पीपीआई नून लीग इन हद ताईं न वेंदियूं जंहिंसां मुल्क खे नुक़सान थिए। पीटीआई बानी सियासी कैदी नाहे। ॾोहनि तहत क़ैद आहे खेसि आज़ाद नथो करे सघे। पीटीआई बद इंतज़ामी नारी ज़रिए मुल्क खे बदतरीन धोबण में धिकियो। 2 साल जी महिनत खां पोइ दुनिया में मुआशी बहाली जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ अहिड़ो कमु करे रही आहे जेको राह करण जी जुरत न करे सघी। अमरीका ऐं यूरोप जो ध्यानु फ़लस्तीन ते हटाए पीटीआई ते कयो पियो वञे। छा फ़ौजी ऑफिसर खे एतिरो तजुर्बो ऐं उबूर हूंदो आहे जो मौत जी सज़ा ॿुधाई वेंदी आहे? आर्मी एक्ट त रुॻो फ़ौज ते लागू थींदो आहे। फ़ौजी ऑफिसरनि खे बुनियादी हक़ या इंसाफ़ मिलंदा आहिनि या न? फ़ौजी अदालत में फ़ैसिले ख़िलाफ़ अपील हिक हद ताईं ॿुधी सघिजे थी। फ़ैसिले ख़िलाफ़ अपील में रुॻो बदनियती ऐं इख़्तियारनि जो दायरो ॾिठो वेंदो आहे। जस्टिस जमाल मंदोखैल जेकॾहिं के ॿिए मुल्क में फ़ौजी ट्रायल कयो वञे त जज केरु हूंदो आहे? हिक आर्मी चीफ खे हवाई अॾे जूं लाइटूं विसाए चयो त मुल्क छॾे वञे। वाक़ई में मुसाफ़िरनि जूं हयातियूं ख़तरे में विधी वयूं। मुसरत हिलाली छा समूरी दुनिया में कोर्ट मार्शल में ऑफिसर ई वेहंदा आहिनि? जस्टिस मोहम्मद अली मज़हर सुप्रीम कोर्ट फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल बाबति केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी दहशतगर्दनि में कमांडर शफ़ीउल्लाह शफ़ी बि शामिल। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में बारूद ऐं हथियार हथ। सिंध सरकार तरफ़ां फसलनि लाइ इंश्योरेंस पॉलिसी शुरू करण जो फ़ैसिलो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जी सदारत हेठि आला सतही इजलास। फसलनि जी इंश्योरेंस बाबति ब्रीफिंग। फसलनि जी इंश्योरेंस जो 1 साल लाइ पायलट प्रोजेक्ट शुरू करण जी मंज़ूरी। मोहम्मद बख्श महर जो चवण आहे त बेनज़ीर हारी कार जी मद में आबादगारनि खे फसलनि जी इंश्योरेंस ॾिनी वेंदी। पायलट प्रोजेक्ट कामयाब थियो त दायरो वधीक 27 ज़िलनि ताईं वधायो वेंदो। अमरीकी रियासत लॉस एंजल्स में लॻल ख़ौफ़नाक बाहि ते चौथे ॾींहुं बि ज़ाब्तो न अची सघियो। 6000 खां वधीक घर इमारतूं सड़ी तबाह। 4 खां 5000 घरनि खे नुक़सान। ख़ौफ़नाक बाहि अमरीकी तारीख़ जी महांगी आफ़त करार। $150 अरब शुरूआती नुक़सान जो काथो। अमरीकी सदर जो बाइडन तरफ़ां 6 महीननि ताईं 100% ख़र्च भरण जो ऐलान। मलीर जे इलाइक़े कायदाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग। 1 ॼणो क़तल, 2 मर्णिंग। वाक़े खां पोइ धुरनि में छिकताण। पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। 7 ॼणा गिरफ़्तार। ऐं मोहम्मद आसिफ साग स्नोकर जो नओं चैंपियन बणिजी वियो। फाइनल में श्रीलंका जे थाहा हर्षाथ खे शिकस्त। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां मोहम्मद आसिफ खे वाधायूं।